हजार ॾिसो त केॾा हज़ार आहिनि निकारण सां ॾिसो छा हालतूं आहिनि ॾोह हिकिड़ा कनि बे ॾोह जेलनि में हो पंहिंजी जवानी काटे विया हेॾो वक़्तु गुज़रियो आहे 7-8 महीना थिया आहिनि त हाज़िरियूं न आहिनि उहे ग़रीब जेके साईं जा फ़क़ीर आहिनि सदाम ऐं ॿियो फ़क़ीर जीवन वारा ईअं पिया था अंदरि करनि इम्तिहान फरमायो ईअं ईंदा आख़िरी ज़माने इम्तिहान हुकूमत जा इम्तिहान पुलिस जा इम्तिहान वॾेरनि जा इम्तिहान बेगुनाह जेल अदब कोन अदल कोन इंसाफ़ कोन दाद फरियाद कोन रड़ियूं माण्हू मारिजी वञनि घोट कुसिजी वञनि त पोइ चवण वारो ई कोन्हे पुछण वारो आहे त छो जेल में पिया आहियो कहिड़ो ॾोह कयो अथव कहिड़ो तव्हांजे मथां कोई फारूं कटियल आहिनि नामी गिरामी धाड़ियल आहियो नामी गिरामी दहशतगर्द का ख़बर ई कान्हे जेल में पियो जज वेठो आहे त ज़मानत नथो ॾिए पियो अब हो जज मोकिलते वञनि उहो चयो मां ॾियां थो फलाणो कावड़ी वॾेरो कावड़ी ॾींदो मामा इहो मामा तो पाण जे भला छोकणा हिकिड़ा इम्तिहान अचनि था लहनि नथा वरी मथो ॿिया इम्तिहान महांगाई जो इम्तिहान नथा ॾिस बीमारियुनि जा इम्तिहान नथा ॾिस हुकूमत जा घोटाला नथा ॾिस न रास्ता सही है न रोड सही है न मुल्क में अमन आ न तालीम आ न अखलाक आ न अदल आ न इंसाफ आ मज़लूम गरीब मरी आ उन्हनि खे इंसाफ नथो मिले इहा बि ख़ुदा जी आज़माइश आहे न बाबा तव्हां करण खां मथे निहारे मालिक खे रड़ कयो त उहो भलो तव्हां कंदासीं त पुलिस छॾेगी तव्हां कंदासीं त वॾे रासी खे जेल में न विझंदा